खिपरो लॻ भिटियाणी जे ॻोठ अल्ह ॾिनो कुंभ जे रहवासियुनि खिपरो ऐं खाही पुलिस जे ज़ुल्मनि ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ जे मुअज़्ज़िज़नि अमीर बख़्श कुंभर, मोहम्मद हयात ऐं वाहिद बख़्श कुंभर दाहिंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं खां खिपरो ऐं खाही पुलिस बिला जवाज़ असांजे ॻोठ ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे घरनि अंदरि घिड़ी असांजे ॻोठ जे नौजवाननि खे गिरफ़्तार करे गुम करण जो सिलसिलो जारी रखियो आहे। बेगुनाह खिपरो पुलिस पारां गिरफ़्तार कयल असांजे ॿिनि नौजवाननि अली मोहम्मद ऐं रसूल बख़्श कुंभर खे गुम करे छॾियो आहे, जिन मां अली मोहम्मद कुंभर दिलि जी तकलीफ़ जो मरीज़ आहे ऐं उनजो इलाजु हलंदड़ आहे। खेसि कुझु बि थियो त ज़िम्मेवार खिपरो थाणे जो SHO मोहम्मद इब्राहिम सूमरो हूंदो। हुननि वधीक चयो त असां पारां ॻोठ ते चढ़ाई करण जो पुलिस खां सबबु पुछियोसीं त पुलिस जे एहलकारनि ॿुधायो त असांजे ॻोठ नौजवान नज़ीर अहमद कुंभर हथुंगो मां घरां निकितल हिंदू नारी शांति मेघवाड़ सां पसंदि जो परिणो कयो आहे। हुन चयो त पुलिस पारां ॼाणल नौजवान नज़ीर अहमद कुंभर गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां अॻु में ई गुम आहे। असांखे शक आहे त पुलिस खेसि गुम कयो आहे या खेसि क़तल कयो आहे। हुननि वधीक ॿुधायो त असां ग़रीब मिस्किन माण्हू आहियूं। असां पीर सैयद नूर मोहम्मद शाह जिलानी जा मुरीद आहियूं। असांजो मुर्शिद सैयद अमीर अली शाह ऐं वस वारा असांजी सार लहनि। पुलिस जी ज़ातियुनि जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कराइनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।